मां मोहम्मद करीम तव्हां सभिनी सां मोहब्बत रखंदो आहियां। मुंहिंजी दिलि में तव्हां मां कंहिंजे लाइ बि दिलि में ख़लश कोन्हे। तव्हां मूंसां अची अहिड़ी ॻाल्हि न कंदा कयो जो कंहिंजे लाइ मुंहिंजी दिलि जे अंदरि ॾुख पैदा थिए। तव्हां सम्झी था? अलाह जो नबी थो फरमाए, मफ़हूम हदीस जा लफ़्ज़ नथो बयानु कयां, मफ़हूम थो बयानु कयां। साईं फरमाए त तव्हां मूंसां अचे कंहिंजे बारे में का अहिड़ी ॻाल्हि न कंदा कयो जो मुंहिंजे दिलि में हुनजे लाइ ॾुख पैदा थिए। छा थींदो आहे त मुंहिंजी तोसां मोहबत आहे, तुंहिंजी मूंसां मोहबत आहे, हिकिड़ो टियों माण्हू विच में चुगलखोरी करे थो, अदा फलाणो तुंहिंजे लाइ हीअं थो चए, फलाणो हीअं थो चए। लाज़मी आहे दिलि में ॾुख थींदो, दिलि में कावड़ थींदी, दिलि में कुदूरत पैदा थींदी। ॿियो कुझु न थियो, जेका मोहबत हुई सां गॾिजी वेंदी। और उहा